सिंध हाई कोर्ट गुम थियल मोहम्मद हनीफ बिलो जी बाज़ियाबी बाबत केस जी ॿुधणी दौरान केस बाज़ियाब कराए अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल मोहम्मद हनीफ बिलो जी बाज़ियाबी बाबत केस जी ॿुधणी दौरान लाॻापियल पुलिस घरो खाते जो फोकल पर्सन ऐं पब्लिक प्रोसिक्यूटर अदालत में पेश थिया। गुम थियल मोहम्मद हनीफ उर्फ बिलो बादशाह जी अमड़ पंहिंजे वकील सिकंदर अयूब खासकेली जे ज़रिए मौक़िफ़ इख्तियार कयो त 1 साल अॻु सादा कपड़ा पहिरियल एहलकार संदसि पुट खे कराची जे अब्दुल्ला ॻोठ वारे इलाइक़े मां खणी विया हुआ। वकील सिकंदर खासकेली चयो त 2020 जे पुराणे केस में हनीफ जी गिरफ़्तारी ज़ाहिर थी ऐं जेल में बंद हो, जंहिं बाद पुलिस फेबरवरी 2024 में जेल मां गुम कयो वियो। वकील सिकंदर खासकेली चयो त ख़दशो आहे त पुलिस मोहम्मद हनीफ उर्फ बिलो बादशाह खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल करे छॾींदी। अदालत खे दरख़्वास्त आहे त इख्तियारियुनि खे फौरी बाज़ियाबी लाइ हुकुम ॾिनो वञे। वकील चयो त हनीफ उर्फ बिलो बादशाह 1 साल खां गुम आहे, संदसि नंढड़ा ॿार ऐं जिन जो सहारो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।